चाचा मां वॾेरे हैबत ख़ान जी धीउ खे पसंदि कयां थो ऐं हू बि मूंखे पसंदि कंदी आहे। बस तुंहिंजी ॻाल्हि थी वई। वञाणे दुकान ते काठ चीर माण्हू उते वञी अखियूं अड़ाए कुझु मिलण जो आसरो हुजे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन हाणे आख़िरी किस्तनि में आख़िरी स्पेल में दाख़िल थी चुको आहे, आख़िरी मरहल में। जी हाँ दोस्तों, हाणे गुलाम हुसैन तव्हां ॾिठो एंट्री करे चुको आहे पाण, ऐं मुख़्तियार बि एंट्री कई आहे। ऐं चाचे भाटीअ जी तू में थींदी सिदरा जे हवाले सां, ऐं हू चवंदो मां उनजी शादी करणु चाहियां थो। लेकिन चाचो उन खे ॾाढो गुस्से सां ॻाल्हाईंदो, चवंदो वञी दुकान ते वञी कमुकारु करे, लेकिन तुंहिंजी हिते शादी नथी थी सघे। छाजे करे? माण्हू उते अखियूं हणाए जितां कुझु मिले, हिते तोखे कुझु कान मिलंदो ऐं तूं ग़लति कयो आहे। गुलाम हुसैन उतां गंदो मुंहुं करे वीचारो हलियो वेंदो ऐं पंहिंजूं काठियूं वञी चिरींदो दुकान ते, आरे मशीन ते। ऐं गुलाम हुसैन ड्रामे जी आख़िरी एपिसोड जेका हाणे ईंदा, इहे ज़बरदस्त थींदा दोस्तों। ऐं तमामु जल्द ॿियो ड्रामो बि अची रहियो आहे केटीएन वारनि जो, मुड़ुसु माण्हू ऐं ॿियो अथसि हड़े हिकु जहिड़ा। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों हिकु अधु ॿियो ड्रामो बि ज़ाहिर थींदो, उहे बि हलंदा। उहे सोप सीरियल आहिनि ऐं मुड़ुसु माण्हू जा 2 टीज़र बि अची चुका आहिनि, तव्हां ॾिठा बि आहिनि। 3 टीज़र जी इंतज़ारी आहे जंहिंमें मवाली बि आहे। ऐं उहो मुड़ुसु माण्हू कॉमेडी ड्रामो आहे, हड़े हिकु जहिड़ा उहो बि कॉमेडी ड्रामो आहे। ऐं गुलाम हुसैन जेको आहे इहो फाइट वारो ड्रामो आहे। तमामु जल्द दोस्तों गुलाम हुसैन जो बिलो थी वेंदो, इन जी शादी आख़िरी एंड में ॾेखारी वेंदी, ईअं मुमकिन बणिजी वेंदी। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।